ओम शांति। दीदी मुझे कार्यक्रम 16/15/2023 मीठे मीठी भारत के स्वर्ग ठाणला विनाश वाले प्रीत बुद्धि भरी पवित्र रहने की प्रतिज्ञा करो। विनाश के समय बाबत प्रीत बुद्धि रखी करे पवित्र रहने की प्रतिज्ञा करो। यही बाप की मदद आए। प्रश्न योग की रूहानी ड्रिल सिखाना जो मुख्य आधार है। उत्तरा हिन ड्रिल के लाए जो सभिनि सां बुद्धि योग तोड़णो पवंदो ऐं सत्संग तो हिकु बाप संग जोड़ो। हिक सां सुठी प्रीत जे तॾहिं रूहानी ड्रिल करे सघंदा आहिनि। यही योग बल आहे जंहिंसां 21 जन्मनि जे लाइ राजाई प्राप्त थींदी आहे। 21 जन्मनि जे लाइ राजाई प्राप्त करण लाइ असांखे पंहिंजो बुद्धि में सिर्फ़ हिकु बाप जी यादि रहे, ॿियो कंहिंजी बि यादि न रहे, तॾहिं असांखे 21 जन्मनि जी राजाई मिलंदी। गीता भोलेनाथ खां निरालो। ॿारनि इहे गीत ॿुधियो कंहिंजी महिमा जी, कंहिंजी महिमा कई हिन गीत में। भोलेनाथ शिव बाबा जी परम पिता परमात्मा खे भोलेनाथ भी चइबो आहे, नॉलेजफुल भी चइबो आहे, पतित पावन भी चइबो आहे। उन्हनि जी चइबो आहे परम पिता परमात्मा। लौकिक बाप खे परम पिता न चईंदासीं, परम पिता सॼे हिकु परमात्मा खे ई चइबो आहे। आत्मा पंहिंजी परम पिता परमात्मा जी महिमा कंदी आहे। चईंदा आहिनि भक्तनि जो रखवालो इंसान भगवान की वॾी खां भक्ति जो फल ॾियण वारो आहे बाबा। शिव बाबा जे लाइ इहो महिमा कंदा आहिनि भक्तनि खे भगवान छा फल ॾींदो। भगवान अची करे फल ॾींदो आहे गति सदगति। गति अर्थात मुक्ति मिलंदी आहे निर्वाण धाम में। उन्हनि खे निराकारी दुनिया चइबो। आत्मा भी निराकार आहे। निराकार आत्मा जो खे मिलियो आहे ये साकार शरीर। निराकार आत्मा खे मिलियो आहे ये साकार शरीर। कंहिंजे लाइ कर्म क्षेत्र ते पास वॼाइण लाइ। हाणे कर्म क्षेत्र ते पास वॼाईंदे वॼाईंदे भारत जो हीरे जहिड़ो हुयो स्वर्ग हुयो, ऊंचे ते ऊंचो पवित्र खंड हुयो। हाणे कर्म क्षेत्र ते पास वॼाईंदे वॼाईंदे भारत जो हीरे जहिड़ो हुयो स्वर्ग हुयो, ऊंचे ते ऊंचो पवित्र खंड हुयो। हाणे उहो खंड कौड़ी नसल जीअं अपवित्र खंड ठही वियो आहे। बाप तव्हां ॿारनि जी सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बाबा ॿारनि खे पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाए। आदि में देवी देवताउनि जो राज्य हुयो, मध्य में रावण जो राज्य शुरू थियो। देवी देवताऊं वाम मार्ग में हली वेंदे। भारत पावन हुयो, हाणे पतित थियो आहे न। इहे बि सम्झणो खपे। हिन पतित दुनिया खे पावन ठाहिण वारो हिकु ई परम पिता परमात्मा आहे जंहिंखे भगत यादि कंदा आहिनि। भगत पतित आहिनि। जॾहिं बाप अची करे पावन ठाहींदा त पोइ भगत कोई रहंदो ई न। जॾहिं बाबा अची करे सभिनि खे पावन ठाहे वेंदा आहिनि पोइ भगत कोई रहंदो ई न कोई पुकारदा आहिनि। सत्य में जॾहिं देवी देवताउनि जो राज्य हुयो त भगवान खे कोई यादि ई न कंदो हुयो। भारत सुखधाम हुयो। ईअं इस्लामी खंड व बौद्धी खंड स्वर्ग हुयो। भारत ई स्वर्ग हुयो। इस्लामी बौद्धिन जो भी अलग अलग खंड आहे न हिनमें, लेकिन भारत खंड ही स्वर्ग हुयो जिते आदि सनातन देवी देवता जो राज्य हुयो। जॾहिं देवताउनि जो राज्य हुयो तॾहिं क्षत्रिय राज्य न हुयो। ये केर बि सम्झाए थो, नॉलेजफुल गॉड फादर वेही करे समझाइनि था। उहे सत्य आहिनि, चैतन्य आहिनि। आत्मा भी सत्य ऐं चैतन्य आहिनि। ये शरीर त जड़ आहे न, जड़ हिनखे आत्मा हलाईंदी आहे। ये शरीर त जड़ आहे, हिन जड़ शरीर खे संजी आत्मा हलाईंदी आहे। सत्य में हिकिड़े देवता धर्म हुयो त ॾाढा थोरा हुया। उजाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो।
सत्यक में हिकिड़ी देवी देवता धर्म हुयो त ॾाढा थोड़ा हुया, कुझु वृद्धि खे पाईंदो ये सृष्टि जे आदि पाईंदो वेंदो। हाणे ही सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान कोई शास्त्रनि में आहे, उहो सभु आहे भक्ति मार्ग जी सामग्री। चवंदा बि आहिनि हे पतित पावन अचो। बापू गांधी जी भी चवंदा हुया राम राज्य हुजे, हथ में गीता हुई, ईश्वर जी गीता ज्ञान द्वारा परम पिता परमात्मा भारत के स्वर्ग ठातो हुई। वर्ल्ड ऑलमाइटी जो राज्य हुयो न, इस सत्युग में भगवान की कोई सुने आत्मा शुरू उन्हनि जो ही राज्य हूंदो आहे त कोई दुख शांति हूंदी ही न। विश्व जा मालिक थिया त जरूर विश्व जे रचयिता विश्व जो मालिक आयो हूंदे न। शिव बाबा चवंदा आहिनि असां आया आहियूं त शिव जयंती बि मनाईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरों जी त ॻाल्हि आहे, गीता में भी भगवान वाक्य लिखल आहे न। भारतवासी तमो प्रधान हुजण जे कारण भगवान खे न ॼाणदा आहिनि। भगवान आहे ऊंचे ते ऊंच, ब्रह्मा विष्णु शंकर खे भी रचण वारो वो निराकार आहे न। निराकार शिव भगवान के पंहिंजो शरीर आहे। ब्रह्मा विष्णु शंकर के भी सूक्ष्म शरीर हुजण जे कारण देवता चवंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु ऐं शंकर, ब्रह्मा बाबा जो स्थापना जो कार्य अञा भी हले थो न। विष्णु जो भी पाठ ॿुधाईंदा, शंकर जो भी तपस्वी रूप तो उन्हनि जो सूक्ष्म रूप हूंदो अथनि। ब्रह्मा विष्णु शंकर जी त उन्हनि खे देवता चइबो। परम पिता परमात्मा खुदि चवंदो आहे मां रचयिता आहियां। ये सभु मुंहिंजा ॿार आहिनि। आत्मा जे रूप में तव्हां सभु भाउ भाउ आहियो। ईअं न तव्हां सभु फादर आहियो। जीअं सन्यासी चवंदा आहिनि आत्मा सो परमात्मा न, परमात्मा सो परम आत्मा। परमात्मा परम और आत्मा व शब्दन के मिलाए करे परमात्मा चइबो आहे। ड्रामा में परमात्मा जो पार्ट अलग आहे, वो क्रिएटर डायरेक्टर करण करावन हार आहे न। ब्रह्मा द्वारा वरी खां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कराईंदा आहिनि। ब्रह्मा कुमार कुमारिन खे एडॉप्ट कंदा आहिनि बाबा। मुख्य वंशावली के एडॉप्शन चइबो आहे। इहा ब्रह्मा मुख्य वंशावली आहे न। ब्रह्मा कुमार कुमारिन खे परम पिता परमात्मा अची करे बनाईंदो। हाणे राज्य सिखो था न, ईअं न आत्मा सो परमात्मा थी वई। एतिरी करोड़ आत्माएं सभु माटल आहिनि। इहो वॾो ड्रामो आहे। ड्रामे जे राज खे कंहिंखे पतो ई न आहे। अच्छा, सभिनि खे शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा एडॉप्ट करे पंहिंजो ठातो अथई। शरीर भी असांखे निराकार आत्मा त सभी असां परमात्मा जा ॿार आहियूं ई थे। लेकिन बाबा सखे ब्रह्मा मुख द्वारा शरीर सां एडॉप्ट, शरीर भी आहे न हुन द्वारा एडॉप्ट कयोसीं न। त असां केरु थियासीं ब्रह्मा कुमार कुमारी बाबा चवंदा। हाणे असां राज्य सिखूं था न, ईअं न आत्मा सो परमात्मा थी वेंदो। एतिरी करोड़ आत्मायूं सभु माटल आहिनि। इहे सभु ड्रामो आहे न। ड्रामे जे राज की कोई न जाने। बाप कोई ॿुधाए न सघंदो, कंहिंखे पतो ई न आहे। बाप खे सम्झाईंदा आहिनि कल्प मां संगम युग ते ईंदो आहे, मां साधारण तन में प्रवेश कंदो आहे। हीअ पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। मां ॿुधायां थो, मां हिन में ईंदो आहे। इन जो नाम मां प्रजापिता ब्रह्मा रखियो आहे न। मूंखे अचणो ई पतित दुनिया में आहे न। इन्हनि जो अंतिम जन्म आहे। सरस्वती जन्म पूरा कया न। इहा ब्रह्मा सरस्वती लक्ष्मी नारायण ये ब्रह्मा सरस्वती वञी करे को लक्ष्मी नारायण ठहींदा। सरस्वती खे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। सरस्वती खे भगवती न चईंदासीं। ये ब्रह्मा जी मुख्य वंशावली बेटी आहे। नाम जगदम्बा सरस्वती आहे न। संगम युग ते जगदम्बा कामधेनु चईंदा आहिनि। संगम युग ते जगदम्बा कामधेनु चईंदा आहिनि। इन्हनि खे ब्रह्मा खे आदिदेव महावीर चईंदा आहिनि।
बाबा का ब्रह्मा सरस्वती राम लिखते दुनिया में हिन समय संगम से जगदम्बा की कामधेनु और ब्रह्मा के आदि देव महावीर जी नाम सा याद करें। दिल वालों भी कहने वास्तव में दिल वालों श्री बाबा है। वही बारन जी दिल वठण जे लाइ स्वराज्य ॾियण लाइ आए। दिल वालों की श्री बाबा उहे सभिनि वारनि जी दिल वठण वारा ऐं सभिनि खे स्वराज्य ॾियण वारी बाबा आहिनि। त बाबा चवंदा ॿार चवंदा आहिनि बाबा असांखे वरी खां सदा सुखी ठाहियो। त श्री बाबा जी करे ब्रह्मा संस्था तव्हांजी दिल वठनि था न, तव्हांखे पढ़ाइनि था न। हिन करे दिल वालो मंदिर सुंदर यादगार आहे। उहो जड़ मंदिर आहे। तव्हां 5000 वर्ष पहिरियों भारत जी स्वर्ग ठाहियो हुयो, इन जो ई यादगार मंदिर आहे न। तव्हां पोइ वरी खां सर्विस करो था न, वरी खां पोइ जड़ मंदिर टूटी फूटी पवंदो। बाक़ी कल्प कल्प मां पुराणे पतित में ईंदो आहे न पावन ठाहिण लाइ। हिते कोई पावन आहे। हाणे अनेक धर्म आहिनि, बाक़ी आदि सनातन देवी देवता धर्म न आहे। देवी देवता धर्म वारा पंहिंजे खे हिंदू चई। देवी देवता धर्म प्राय लोकप्रिय हुआ। देवी देवता बिल्कुल पवित्र हुया। उहा जॾहिं खां वाम मार्ग में विया त देवी देवता कहलाइण बंदि थी विया न, बंदि थी विया। अञा बि असां त हाणे पहचाने वेठे, अञा बि असांजे धर्म जी कई आत्मायूं पंहिंजे पाण खे हिंदू कहलाए वेठियूं आहिनि। उन्हनि खे बि पतो लॻी वेंदो त वापसि खां पंहिंजे धर्म जे लाइ अचण जे लाइ वक़्तु वठजनि। देवी देवता बिल्कुल पवित्र हुया। उहे जॾहिं खां वाम मार्ग में वेंदा आहिनि त देवी देवता कहलाइण बंदि थी वेंदा। देवता धर्म खे प्राय लोग त थियणो ई न। तॾहिं त मां पहिरियों डीसी धर्म जी स्थापना कंदो आहियां। इस्लामी बौद्धिक पिछिया ईंदा आहिनि। हिंदू धर्म कॾहिं स्थापन थियो। आदि सनातन त इहे देवी देवता हुया न। त भोलेनाथ श्री बाबा सम्झाइनि था भोली भोली जो बालकियूं आहिनि उन्हनि जी झोली भरे उन्हनि खे स्वर्ग जो मालिक था ठाहिनि। अॼु बाबा भोली भोली जो बालकियूं आहिनि, बाबा बच्चनि जे लाइ था चवनि, कुमारनि जे लाइ हुननि जी झोली भरे करे हुननि खे स्वर्ग जो मालिक था ठाहिनि। वॾो बोलो सौदागर आहे। जीअं कोई मरदो आहे त पुराणी चीज करनी घोर खे ॾेई छॾंदा आहिनि। बाप चवंदा मां तव्हांजी पुराणी किचन पटी वठी करे तव्हांखे स्वर्ग जो मालिक थो ठाहियां। तव्हां शिवालय में रहण वारा हुयो न। शिव बाबा सतयुग जी स्थापना कयो हुई। हाणे इहो वैशालय थी वियो आहे। हिनखे पोइ शिवालय मां ठाहींदो। बाबा हाणे सृष्टि खे सम्झ लाइ शिवालय था ठाहिनि। शिवालय में हलण लाइ बाबा खां वरितो वठूं था। वर्णन जो राज बि ॿारनि खे सम्झायो आहे। ॿारनि खे बाबा सम्झायो अथई पुनर्जन्म वठंदा आया आहिनि, वर्ण बदलंदा ईंदा आहिनि। मनुष्य चई ॾींदा आहिनि 84 लख जन्म बाप लाना ॾींदो आहे। तव्हां पंहिंजे 84 जन्मनि जे बदिले 84 लख जन्म लॻाए ॾिनो ऐं मुंहिंजे लाइ चई छॾियो सर्वव्यापी आहे। तू ई तू मां सर्वव्यापी त न आहियां। हिन समय त सर्वव्यापी 5 विकार आहिनि। सत्युग में ईअं न हुयो। उते त देवी देवता हुया। हाणे असर थिया आहिनि। पोइ असर खां देवता ठाहियो आहे। असर खां देवता ठाहिबो आहे न। तो बाप सम्झाईंदा उते भगवान पोइ हुनजी रचना ब्रह्मा विष्णु शंकर। इहा आहे स्थूल वतन जंहिंमें पहिरियों देवी देवताऊं राज्य कंदा हुया। पोइ क्षत्रियनि जो राज्य, पोइ वैश्यनि जो राज्य, पोइ शूद्रनि जो राज्य। हाणे त नो राज्य। इहा आहे प्रजा जो प्रजा जे राज्य। सत्युग में राइटियस रिलीजन हुयो न। सत्युग में हिकदमि राइटियस रिलीजन हुयो। कॾहिं हिक ॿिए खे कोई बि दुख न ॾींदा हुया।
भारत जी ॾाढी महिमा है न, परंतु शास्त्र में उल्टो सुल्टो लिखी महिमा ही उड़ाए छॾी अथनि। प्राचीन भारत जो योग ऐं ज्ञान ॾाढो नामी गिरामी आहे। केरु सिखायो? श्रीमद भगवान वाचे। त बाप ई सम्झाइनि था मुंहिंजो बि हिते अचण जो पार्ट आहे न, मां जनम मरण में न ईंदो आहे, मां ज्ञान जो सागर सुख जो सागर, इहा महिमा बि थींदी न आहे। देवताउनि जी महिमा अलॻि आहे न, हर हिकु एक्टर खे पंहिंजो पार्ट आहे न, हुन पार्ट अनुसार महिमा थींदी रहंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ऊंचे से ऊंचो इनकॉर्पोरियल गॉड फादर। लौकिक फादर खे गॉड फादर न चईंदासीं, त हद जो बाप आहे, इहो आहे बेहद जो बाप। लौकिक बाप त हद जो बाप आहे ऐं इहो आहे बेहद जो बाप। पुकारदा त सभु आहिनि परम पिता परमात्मा, सम्झंदा आहिनि बाप ईंदा त सखी सुखधाम में वठी वेंदा। हिते सभु पुकारदा आहिनि हे परम पिता परमात्मा, सम्झाईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि बाप ईंदा त असांखे सुखधाम में वठी हलंदा न। बाप चईंदा आहिनि अजामिल जहिड़े पापनि साधुन आदि सभिनि जो उद्धार करणो आहे। हिन माताउनि द्वारा इहा आहे शिव शक्ति भारत माताऊं। योग बल सां कमु वठो था न, उहा कन्याऊं माताऊं वाइसनेस जो सिखलाईंदा आहिनि। वो कन्याएं माताऊं वायोलेंस ड्रिल सिखलाईंदा आहिनि। लड़ाई झगड़े वारी ड्रिल कंदा आहिनि न, हिते आहे योग बल जी ड्रिल। तव्हां आहियो श्रीमत ते, ॿियो संग पुराणी दुनिया सभु तोड़े हिकु बाप सां जोड़दा आहियो। कौरव आहे विनाश काले विपरीत बुद्धि, तव्हां पांडव आहियो विनाश काले बाबा सां गॾु प्रीत बुद्धि। तव्हां बालक खे स्वर्ग ठाहींदा आहियो, बाप सां प्रतिज्ञा कंदा आहियो बाबा असां पवित्र रही भारत खे पावन ठाहिण में मदद कंदासीं। छो जी हाणे मृत्यु लोग मुर्दाबाद थी, अमर लोग जिंदाबाद थियण। त विनाश काले जी बुद्धि हूंदा, उहो चईंदा बाबा असां तव्हां प्रतिज्ञा था करो असां पवित्र रही भारत खे पावन ठाहिण में मदद कंदासीं। छो जी हाणे मृत्यु लोग मुर्दाबाद, अमर लोग जिंदाबाद थियण। बाप थी करे अमर कथा ॿुधाईंदा आहिनि। तव्हां पार्वती आहियो न, सजनियूं आहियो, बाप सां वरितो था वठो न, सजननि जे रूप में चईंदा आहिनि गुल गुल थी वञो। बाबा पंहिंजी सभु सजननि जी चवनि था हाणे गुल गुल थी वञो। तव्हां महाराजा महारानी ठहींदव। ये सभु राज बाप ई सम्झाईंदा आहिनि। बाप ई नॉलेजफुल क्रिएटर डायरेक्टर आहे। ब्रह्मा विष्णु शंकर आहे रचना, हिन करे त्रिमूर्ति शिव चइबो आहे। उहो माण्हू को त्रिमूर्ति ब्रह्मा चई सघे, ब्रह्मा विष्णु शंकर त्रिमूर्ति। हिनजे लाइ शिव बाबा हर हिकु आत्मा में ब्रह्मा जो भी पार्ट आहे, शंकर जो भी पार्ट आहे, विष्णु जो भी पार्ट आहे। जब ब्रह्मा चईंदा न तत्व, हिन करे त्रिमूर्ति शिव चइबो। उहो माण्हू को त्रिमूर्ति ब्रह्मा चई सघंदा आहिनि। त्रिमूर्ति शिव जो शरीर खे रचण वारो आहे, उनखे भुलिजी वेंदा आहिनि। शिव बाबा खे भुली करे नास्तिक थी वेंदा आहिनि। ओ गॉड फादर चईंदा आहिनि, परंतु उन्हनि जे ऑक्यूपेशन खे न ॼाणंदा आहिनि। माया सभिनि खे नास्तिक ठाहींदी आहे, मां को अची करे सभिनि खे आस्तिक ठाहींदो आहे न। बाप खे भुलिजी वञण जे कारण आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि भारत विश्व जो मालिक हुयो, कोई पाकिस्तान न हुयो। आकाश धरती वायु सभिनि आदि सभिनि जा तव्हां मालिक हुयो, सभिनि जो मालिक हुयो। केरु? भारत विश्व जो मालिक हुयो, कोई पाकिस्तान न हुयो। आकाश धरती वायु आदि सभिनि जा मालिक हुयो। हाणे त केतिरो पाकिस्तान थी वियो न, फलाणी हद में ईअं न वञे, केतिरो झगड़ो आहे न। भारत बेहद जो मालिक हीरे जहिड़ो हुयो, हाणे हद जो मालिक कौड़ी जहिड़ो थी वियो। इहे ड्रामा आहे, हर हिकु आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे।
कोई के जरासी जन्म जो पाटा, कोई के बर्थडे जन्म जो पाटा। ये इमाटल ड्रामो जो रिपीट थींदो ही रहंदो आहे। भारत जहिड़ो पवित्र खंड कोई हूंदो न आहे। घर पुराणो थी वेंदो आहे, पोइ रिपेयरिंग कराइबी आहे न। भारत ई वाम मार्ग में वेंदो आहे त उन्हनि खे कुझु समाइण लाइ पोइ संन्यास मार्ग ईंदो आहे। हाणे त उहो बि तमो प्रधान ठही विया आहिनि। हाणे पुराणा ठही विया आहिनि न, पोइ नयो ठहींदा। पुराणे घर में मज़ो न ईंदो आहे न। वाकई में मूंखे तमो प्रधान ठाहिण अचिणो पवंदो आहे। मां ई अची करे भारत खे जीवन मुक्त ठाहींदो आहे न। बाक़ी सभु आत्माउनि खे मुक्ति धाम में मोकिले छॾींदो आहे। बात सम्झाइण वारे ही तव्हांजो अंतिम जन्म। हाणे त स्वर्ग जा मालिक था ठहो। केतिरी भारी प्राप्ति आहे। विश्व जो मालिक आहे। 21 जन्म पवित्र दुनिया जा मालिक ठहींदा आहियो। तव्हां उच्च आत्मा हुयो, स्वर्ग जा मालिक। पाप आत्मा माया ठाहींदी आहे न, पोइ बाबा अची करे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि। पोइ बाबा अची करे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि। हिसाब किताब छुट्टू करे वापसि वठी हलंदा आहिनि न। भोलेनाथ बाबा लिबरेटर बि ठहियो न। चवंदा आहिनि मां तव्हांखे जीवन मुक्ति धाम में वठी थो वञा। परम पिता परमात्मा ई सभिनि खां मिठो आहे। हिन करे सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि। भोलेनाथ बाबा तव्हां माताउनि द्वारा भारत खे स्वर्ग था ठाहिनि। जंहिंजो यात्रा दिलवाड़ो मंदिर बि आहे। तव्हां हर हिक जे ऑपरेशन खे ॼाणंदा आहियो। ड्रामा में हर हिक जो पार्ट हलंदो आहे। केतिरा पुनर्जन्म वठंदा आहिनि। पांडव हुया गुप्त, यादव कौरव आहिनि प्रत्यक्ष तथा इनकॉग्निटो नॉन वायलेंस शक्ति सेना 21 जन्म विश्व जो मालिक। अच्छा, इनकॉग्निटो नॉन वायलेंस शक्ति सेना 21 जन्म जे लाइ विश्व जा मालिक थींदा आहिनि। त जरूर मेहनत भी करनी पए। कदम कदम श्रीमत ते हलणो पए। बाप जी याद भुलजंदव त लॻियो माया जो गोलो। हिन करे पंहिंजे बाप जी यादि करणो, पंहिंजे खे आत्मनिष्ठ करणो। मौत साम्हूं बीठो ई आहे। पापनि जो बोझ ॾाढो भारी आहे। जेसि ताईं जीअण आहे पुरुषार्थ में रहणो। ॿियो कुझु बि यादि न अचिणो खपे। हिन मृत्यु लोक में अचिणो न आहे। दुनिया बदले थी न। हाणे हिन मृत्यु लोक में न अचिणो। हाणे दुनिया बदले थी। असां मथे हली वेंदासीं, पोइ वापसि पंहिंजे घर स्वर्ग में ईंदासीं। इहा असांजो घर थोरी आहे। यादव कौरव पंहिंजी कुल जो विनाश कयो, बाक़ी पांडव पंहिंजो राज्य पातनि। परंतु हाणे सभु पांडव बावजूद रक्त जी नदियूं से बहींदियूं न त पुराणी दुनिया जो विनाश कीअं थींदो। त रक्त जी नदियुनि खां पोइ घी जी नदी थींदियूं। छा मीठे मीठे स्किन जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सार योग बल से ड्रिल कंदे नॉन वायलेंस अहिंसक ठही सभिनि जो उद्धार करण जी निमित ठहिणो। ॿियो आहे भोलेनाथ बाप सां सुठो सौदो करणो। पुराणी खिचड़ पटी ॾेई स्वर्ग जो राज्य तव्हांखे वठणो। पुराणी दुनिया सां सीट तोड़े हिकु बाप सां जोड़णी आहे। सभु कुझु पुराणो सभु खिचड़ पटी बाबा खे ॾेई छॾो। स्वर्ग में असांखे तंदुरुस्त तन मन ऐं सुठो धन मिलंदो। वरदाना स्वयं खे बदलण जी भावना द्वारा सभिनि ॻाल्हियुनि में विजय प्राप्त करण वारा सफलता मूर्त। सेवा जे क्षेत्र में हर हिक सां गॾु मिली करे हलण जो लक्ष्य हुजे। स्वयं खे बदलण जी भावना हुजे त सभी ॻाल्हियूं सहज ऐं पोइ विजयी ठही वेंदा। ॿियनि खे बदलण या ॾिसण व सोचण वारा दोखो खाई वठनि। हिन करे मूंखे बदलणो आहे, मूंखे करणो आहे। पहिरियों हर ॻाल्हि में स्वयं खे अॻियां करो।
बदलण, अभिमान में न अचो, करण में अज्ञा करो, करण में अज्ञा रहो तो सफलता ही सफलता है। जो मोल्ड थींदो जो मोल्ड थियण ॼाणदो आहे न उहो ई गोल्ड थी वेंदो। असांखे स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन करणो आहे, स्व परिवर्तन सां जीवन में सफलता प्राप्त करणी आहे। योजना जे नैनन में नूर समायल आहे न उहो ई बुद्धि में शिव बाप जी याद समायल हुई। अच्छा, ओम शांति।